हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात सां इश्क़ जो उहो इज़हार नाहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़नि सां उन मुहब्बत जो इज़हार नाहे। हुज़ूर जे सहाबनि सां उन इश्क़ जो इज़हार नाहे। आका जी अदाउनि जो ज़िक्र नाहे। हुज़ूर जी मुस्कुराहट जो ज़िक्र नाहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हसीन अख़लाक़ जो ज़िक्र नाहे। मूंखे ॿुधायो उहा कहिड़ी तौहीद आहे जंहिंमें मदीने वारे साईं जो ज़िक्र न हुजे। मूंखे ॿुधायो उहा कहिड़ी तौहीद आहे जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुहिणे हसीन चोॾींहं जे चंड खां वधीक ख़ूबसूरत चहिरे जो ज़िक्र न हुजे। उहा कहिड़ी तौहीद आहे जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दिलि नवाज़ मुस्कुराहट न हुजे। उहा कहिड़ी तौहीद आहे जंहिंमें मदीने वारे साईं जी सुहिणी ज़ुल्फ़नि जो ज़िक्र न हुजे। उहा कहिड़ी तौहीद आहे जंहिंमें आकाए दो जहां जे उन सीने जो उन क़ल्ब जो ज़िक्र न हुजे जंहिं ते अल्लाह साईं क़ुरान पाक नाज़िल कयो। उहा कहिड़ी तौहीद आहे जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे रहम दिलीअ जो, आका जी शफ़क़त जो, आका जी महिरबानीअ जो ज़िक्र न हुजे। अल्लामा इक़बाल तॾहिं त फ़रमायो न, मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधायो त हो न ये फूल तो बुलबुल का तरन्नुम भी न हो। चए थो त बज़्म तौहीद भी दुनिया में न हो, तुम भी न हो। जेकॾहिं मदीने वारो साईं न हुजे त हीअ तौहीद बि जेको अल्लाह अल्लाह कयूं था, इहो तौहीद ऐं अल्लाह अल्लाह बि हिन दुनिया में न हुजे हा। छो त अकुल वारे लाइ इशारो काफ़ी आहे त असांखे तौहीद बि मदीने वारे साईं ॿुधाई। असांखे इहो कंहिं ॿुधायो त बाबा अल्लाह हिकु आहे, आका ॿुधायो। असांखे इहो कंहिं ॿुधायो त उहो वहदहु ला शरीक आहे, मदीने वारे साईं ॿुधायो। असांखे इहो कंहिं ॿुधायो त सजदो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मालिक काइनात खे जाइज़ आहे, मदीने वारे साईं ॿुधायो। ऐं वरी असांखे इहो बि अल्लाह साईं ॿुधायो त जंहिं मुंहिंजे महबूब जी इताअत कई उन ॼण मां रब जी इताअत कई। उहो केरु आहे? मदीने वारो साईं आहे। असांखे मां क़ुरान शरीफ़ जो नालो न वरितो आहे, मां क़ुरान शरीफ़ जो नालो न वरितो आहे। असां वटि हिकिड़ी सनद आहे, उहो आहे मदीने वारो साईं। हाणे क़ुरान जे लाइ बि मदीने वारो साईं सनद आहे त बाबा ही अल्लाह जो कलाम अथव। घणा माण्हू चवंदा आहिनि त क़ुरान असां वटि सनद आहे त ही अल्लाह वाह ही रसूल आहे। न, मां गुनहगार थो चवां त क़ुरान जी सनद बि मुस्तफ़ा करीम आहे। क़ुरान जी सनद हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम आहे। क़ुरान जो सर्टिफिकेट मदीने वारो साईं आहे। गुंबद ख़ज़रा जो मकीन आहे त बाबा ही अल्लाह जो कलाम अथव, ही काबो अथव, ही हजर अस्वद अथव, ही सफ़ा मरवा अथव। ईअं ई त न हुयो न। ये न साक़ी हो तो फिर मैं भी न हो, खुम भी न हो, खैमाए अफलाक का इस्तादा इसी नाम से है, नबज़े हस्ती तपिश आमादा इसी नाम से है। जेकॾहिं हिकिड़े मुर्दे जे जिस्म में रगुनि में साह वाह ऐं उनजी नब्ज़ हले थी न काइनात जी हस्तीअ जी, त उन नब्ज़ जो नालो आहे मोहम्मद मुस्तफ़ा। उन खां सवाइ कुझु बि न आहे।